शॉर्टकट ज़िंदगी सिंधी वेब सीरीज़ जी कहाणी लेखक जी परिकल्पना आहे। हिन जो कंहिंसां भी को भी लाॻापो कोन्हे। जे हिन कहाणीअ जा किरदार कंहिं भी जीअरे या मुअल माण्हूअ सां मेल खाइनि था त इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ संजोग थींदो। हे आहा शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियन था तू मस्तीअ जे पुठिया दीवाना थी फिरन था हवा में उड़ामी धरतीअ ते किरन था। शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियन था ओधर जे पैसनि ते मौज मजो वठन था दुखन के घुराए घर बर्बाद कन था। शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियन था शॉर्टकट जिंदगी शॉर्टकट जिंदगी। अॼु जो इंसान तकिड़ो कामयाब थियण थो चाहे बिना कंहिं सख़्त मेहनत करण जे। हू उल्टा सिधा कम करे शाहूकार ऐं वॾो माण्हू बणजण थो चाहे। घुमण लाइ कार खपे, रहण लाइ वॾो आलीशान बंगलो खपे, पाइण लाइ ऊचा कपिड़ा खपनि, होटलुनि में पार्टियूं शाटियूं खपनि। तंहिं करे शॉर्टकट ज़िंदगी जीअण ते मजबूर आहे। पर उन्हनि जो नतीजो कहिड़ो निकिरे थो ऐं ॿिया बि कहिड़ा ख़राब ऐं तकलीफ़ पहुचाइण वारा नतीजा निकिरी सघनि था उहे लेखक जी परिकल्पना सां उजागर कयल आहिनि। त पेश आहे शॉर्टकट ज़िंदगी। डैड छा थियो हीअं चुप छो वेठा छा था सोचो पिया? बस पुट के पुराणी ॻाल्हियूं पियो सोचां। हाणे सोचण सां छा थींदो डैड? जेको थी वियो सो थी वियो। हाणे अॻियां छा थियणु खपे उहो सोचणु घुरिजे। हाँ पुट तूं सच थो चईं। पुट जे उन वक़्तु इहे सभु ॻाल्हियूं सोचियूं हा
त अॼु हे ॾींहं ॾिसणा न पवंदा। नंदलाल सेठ, आख़िर अहिड़ो छा थियो आहे जो हीअं ओचितो तव्हां मिलण लाइ चयो आहे? सभु सुख त आहे न? घणो परेशान था लॻो? हीरा, मां तमामु घणो परेशान आहियां। परेशान? परेशानी जो कारण? मुंहिंजो पुटु। तव्हांजो पुटु अमित? वरी उन छा कयो आहे? हा, मुंहिंजो पुटु अमित। अरे यार, कम धंधे में ध्यानु ई नथो ॾे। पंहिंजे फालतू दोस्तनि सां बेफज़ूल पैसा पियो थो उॾाए। अरे रोज़ काई न काई डिमांड लॻी पई अथसि। सेठ, अॼु मॉडर्न ज़मानो थी चुको आहे। अॼुकल्ह ॿारनि खे काई रोक टोक पसंदि ई कोन्हे का। अरे उहो त ठीकु आहे, पर पंहिंजे कम धंधे में बि त ध्यानु ॾे न। की न सॼी सॼी राति होटलुनि में वेही पैसा पियो थो उॾाए। यार, मां त हुनखे सम्झाए थकिजी पियो आहियां। सेठ, तव्हां दिलि न हारियो, सभु ठीकु थी वेंदो। ठीक वरी छा थींदो हीरा? रोज़ कंहिं न कंहिं व्याजी जो फोन तो अचे पियो पैसा वसूल करण जे लाइ। अरे मार्केट में चेक इशू करे वॾे व्याज ते पैसा पियो तो वठे। हीरा, हाणे तूं ई हुनखे सम्झाइसि। सेठ, तव्हां चिंता न कयो, मां हुनखे सम्झाईंदुमि। छा थियो अमित? अॼु घणो सोच में थो लॻे? छा ॿुधाए मुंहिंजा यार। अरे असांजा माउ पीउ पाण खे अलाए छा सम्झंदा आहिनि। उन्हनि जेको कयो उहो सभु जाइज़ आहे, ऐं असां जेको कयूं, अरे हुननि असांखे हिन दुनिया में सिर्फ़ु पंहिंजे लाइ ई आंदो आहे। सच तो चए मुंहिंजा यार, सच तो चए। असांखे छा खपे छा न खपे कुझु न सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु हमेशह पंहिंजो हुकुम हलाईंदा आहिनि असांजे मथां। हू त असांखे बेवकूफ़ ऐं नालाइक सम्झी वेठा आहिनि। वाह सनी वाह, अॼु त तूं घणियूं समझदारीअ जूं ॻाल्हियूं थो करे। अच्छा, अॼु समझदार थियो आहियां। मतलब हाणे ताईं छा हुयुमि? अरे ईअं गुस्सो न कर, खण पैक पूरो कर। ओ छा आहे, ॿिया माण्हू सूफ़ीअ में समझदारीअ जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर तूं त नशे में बि। नशे में? मां तोखे नशे में थो लॻां? हे वठ ॿियो पैक ठाहे। ॾिसोसि हाणे कीअं पैक थो ठाहे। असां सभिनीनि लाइ। हिन जो हिकु त नालो बि मोंटी अथसि। आहे न वफ़ादार? मोंटी मतलब वफ़ादार। हाँ खण हल। पर दोस्तों, इहा ॻाल्हि त असां सभिनी ग्रुप मेंबरनि सां लागू आहे न। असां सभु पंहिंजे पेरेंट्स खां सतायल दुत्कारियल आहियूं। इन करे मां इहो डिसाइड कयो आहे त हिकु ॾींहुं मां पंहिंजे पेरेंट्स जी सॼी प्रॉपर्टी पंहिंजे नाले कराईंदुमि ऐं उन्हनि खे गंगा में वञी परवान करे ईंदुमि, ऐं उन खां पोइ दारूअ सां सनानु करे पाण खे पवित्र करे छॾींदुमि। ऐं मुंहिंजे पीउ जे बारे में तव्हांखे ख़बर आहे? हू वॾो हिकु क्वेश्चन बुक आहे, क्वेश्चन बुक। जीअं घर पहुच अलॻि अलॻि तरीक़े जा सवाल पैदा थी वेंदा अथसि। यार वधीक ई पी छॾियो। एॾी लंबी ॾा करण समझ भॻवान। अरे अचो सेठियूं अचो, तव्हां त कंहिं रियासत जे राजा वांगुरु था अचो। हे को टाइम आहे अचण जो? किथे विया हुयो? ॿुधायो न साईं, किथे विया हुयो? पप्पा यार छॾो यार, वञण ॾियो। अरे ॿुधायो त सही, काॾे विया हुयो? पप्पा ओ मां ओ को चोरी करण विया हो छा, जो ॿुधाए बि नथा सघो? पप्पा तव्हां बि हमेशह ईअं
उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा आहियो। उल्टो सुल्टो उल्टो सुल्टो वरी मां ॻाल्हाईंदो आहियां? मस मस त टाइम सां आया आहियो, सिर्फ़ 2:30 थिया आहिनि। सिर्फ़ 2:30 थिया आहिनि, लॻे थो हाणे ई नशा लाहींदो आहे मुंहिंजा। पापा सुबुह ॻाल्हायूं था न? सुबुह जो कहिड़े सुबुह जो? तूं त उथंदो ई मंझंदि जो आहीं। यार पापा सम्झो छो नथा, मूंखे निंड थी अचे। हाणे पीउ सां ॻाल्हाइण में तोखे निंड थी अचे? वञ सुम्ह वञी, मां बि ॾिसां थो तूं सुम्हें थो की न। ॾिसां वञी छा? हा वञी सुम्हंदुमि पंहिंजे रूम में। सुम्हंदे वरी धूड़, सुबुह 6 ताईं अहिड़ो चेट कंदे। न पापा मां हाणे ई वञी सुम्हंदुमि, मूंखे सुबुह जल्दी उथणो आहे। जल्दी माना 2 बजे? अरे पापा दिमाग़ ई ॾेई छो था कयो, 2 बजे सुबुह थींदो आहे छा? त छा शाम 7 बजे थींदो आहे? अरे पापा मां पाण ई उथंदुमि न। ओह त तूं हाणे पाण ई उथंदे, तोखे कोई उथारे सघंदो आहे छा? पापा हाणे वञा, थी विया तव्हांजा सवाल पूरा? वञ भली, मुंहिंजी का हिम्मत आहे मां तोखे रोके सघां? ए भॻवान कहिड़ो पी ॾिनो अथई यार, हे पी आहे की न डाकू आहे? ओए ओए मोंटी, ओ मोंटी काथे पहुची है? लौटा लौटा। अरे हो तव्हां पी जी ॻाल्हि पिया कयो न, त मां ख़्यालनि में हली वियुमि, असुल नशा ई लाइ छॾियव। मतलब तो तू पंहिंजे पीउ खां ॾकंदो आहीं? अरे ओ ॾकण जी ॻाल्हि न आहे, पर मुंहिंजो पीउ एतिरा सवाल पुछंदो आहे, असुल टॉर्चर करे छॾींदो आहे। हा मुंहिंजो पीउ बि सेम ईअं ई थी, पर तूं वधीक ख़ुशि आहीं राजू। ॿुधाए छो? छाकाणि त तुंहिंजो पीउ मथे हली वियो आहे। छॾ मुंहिंजे पीउ खे छॾ, हलो सभु उथो हितां। छो तुंहिंजो पीउ भूत बणिजी आयो आहे छा? मुंहिंजो पीउ न, अमित जो चाचू आयो आहे। पक ई पक तुंहिंजे पीउ मोकिलियो हूंदुसि, उहो बि मथां खां। अरे तूं छॾ मुंहिंजे पीउ खे, हलो सभु हितां उथो उथो सभु उथो हितां। हा सभु उथो। राजू वेट, सभु वियो, कोई पंहिंजी जॻह तां न उथंदो। सभु ॼणा पंहिंजो पंहिंजो पैक ठाहियो ऐं मज़े सां पीओ। हिनखे मां ॾिसी वठंदुसि। अमित पुट, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। उथ हल मूंसां गॾु। अंकल तव्हांखे जेको बि चवणो आहे हिते ई चओ। न मन, मूंखे तोसां अकेले में ॻाल्हाइणो आहे। उथ। साॻी ॻाल्हि आहे अंकल, ही सभु मुंहिंजा दोस्त आहिनि। न मन, ज़िद न कर। उथ, कार में ॻाल्हाईंदा हलंदासीं। कार में छो? हिते छो न? अमित मां नथो चाहियां त असां ॿिन्ही विच जूं ॻाल्हियूं ॿियो कोई टियों ॿुधे। अंकल तव्हां मुंहिंजे दोस्तनि जी बेइज़ती करे रहिया आहियो। अमित तोखे वञणु घुर्जे, तूं असां ई न सोच, असां सुभाणे मिलंदासीं, तूं हाणे अंकल सां गॾु वञ। राजू
तूं चए थो त मां वञा थो। अंकल, तव्हां हिते मूंखे पाण सां गॾु कुझु चवण जे लाइ वठी आया। हा, चओ, छा चवणो अथव? मन मां तोखे हिते सम्झाइण लाइ वठी आयो आहियां। इहे ॻाल्हियूं छॾे ॾे, इहे छो थो करे? त हिन जो मतिलबु तव्हांखे बि डैड वांगुरु लॻे थो त मां बेसम्झ आहियां। जो तव्हां मूंखां पुछो था त मां ईअं छो थो कयां? जे बेसम्झ न आहे त पोइ ईअं छो थो करे? मां इहो इंजॉय करण लाइ कंदो आहियां। इंजॉय इन जे करे दोस्तनि सां ड्रिंक पीअंदो आहियां। मन पीउ जे बिज़नेस में हेल्प करण जे बदिरां तूं पीउ जा पैसा दोस्तनि ऐं दारूअ में थो उॾाए पियो। मन पंहिंजे पीउ जी इज़त खे बि ॾिस ऐं उनखे कम धंधे में मदद बि कर। उन बिज़नेस खे अॻियां वधाए ऐं पंहिंजी ज़िंदगी ऐं वक़्त खे ज़ाया न कर। कुझु कोन्हे ज़ाया कंदो आहियां। डैड हमेशह पंहिंजे बिज़नेस में बिज़ी रहंदा आहिनि। कॾहिं मूंखां पुछो अथऊं त तोखे छा खपे? कॾहिं ॿुधां ध्यानु ॾिनो अथऊं? अरे जॾहिं बि मां उन्हनि खे चयो आहे मूंखे कुझु ॿियो करिणो आहे त उहो ई झूनो राग आलाप कंदा आहिनि त न, मुंहिंजे पीउ इहा कंपनी हलाई, उन खां पोइ मां हलाई, हाणे तोखे बि इहो ई बिज़नेस करिणो आहे। अरे असां नई जनरेशन जा माण्हू आहियूं। इहो ज़रूरी न आहे जेको मुंहिंजे ॾाॾे कयो, मुंहिंजे पीउ कयो, उहो मां कयां। मूंखे कुझु अलॻि करिणो आहे। पर हुननि मूंखे कॾहिं सम्झो न, बिल्कुलु न। इन करे मां पंहिंजी ज़िंदगीअ खे इंजॉय कंदो आहियां। इंजॉय? हिनखे इंजॉय न चइबो आहे। इहे सभु बर्बादी जी निशानियूं आहिनि। इहे आदतियूं तोखे ग़लति रस्ते ते वठी वेंदियूं। त पोइ मूंखे सम्झाइण खां पहिरीं पंहिंजे दोस्त यानी मुंहिंजे पीउ सेठ नंदलाल खे छो नथा सम्झायो? छा सम्झायसि? त तूं कुझु न चओ में तोखे करे वञी पंहिंजी ज़िंदगी बर्बाद, इहो सम्झायसि? भली लुटाए वञी करे तुंहिंजी सॼी दौलत दोस्तनि ऐं दारू मथां, इहो सम्झायसि? बिज़नेस कीअं कबो आहे इहो तोखे न सेखारे, इहो सम्झायसि? ओ माय गॉड अंकल, तव्हां बि मुंहिंजे पीउ वांगुरु आहियो। इहे ॻाल्हियूं तव्हां संभाले रखो पंहिंजे पुट राहुल लाइ, तव्हांखे कमु ईंदियूं। गुड नाइट। हिन छोकिरे जो अलाए छा थींदो। नंदलाल लाइ त वॾी मुसीबत आहे। भॻवान भली कजांइ हिन मथां। डैड, हाँ डैड, हाँ छा थियो? हेॾो छा था सोचो पिया?
कुछ न पुट कुछ न। बस बाकी थोड़ो वक्त। हे भगवान, हे सब छा थियो? मुंहिंजो दोस्त नंदलाल? न न न, इहो नथो थी सघे। पर इहो थियो कीअं? पर हुन मूंखे बि त न ॿुधायो। हे भगवान, महिर कजांइ। नंदलाल सेठ मूंखे बि न ॿुधायो। अरे यार, अॼु बि असां तव्हांजा दोस्त आहियूं। मूंखे त ॾसियो हा। अॼु बि तव्हांजे लाइ जान हाज़िर आहे। हाणे छा थींदो? छा कयां? किथे आहे मुंहिंजो दोस्त नंदलाल? नंदलाल खे फ़ोन थो लॻाए ॾिसां। The number you are calling is currently switched off. मोबाइल ही बंद अथसि। छा कयां? अमित खे लॻायांसि। The number you are calling is currently switched off. अमित जो बि फ़ोन बंदि आहे। ॿियो केरु आहे जो मूंखे नंदलाल जो ॾिस ॿुधाईंदो? हेलो सेठ, तव्हां अख़बार पढ़ी? हा पढ़ी। तव्हांजो दोस्त सेठ नंदलाल हुन जे ई टेंशन में आहियां त आख़िर ईअं छो थियो। सेठ नंदलाल किथे आहिनि? हूंदा हिते ई किथे, पंहिंजे मिट माइटनि या दोस्तनि वटि विया हूंदा। हिन ॻाल्हि जो इतला मूंखे छो कोन्हे? तूं हिकु कमु कर, तूं हिन जे मिटनि माइटनि दोस्तनि यारनि वटि हिन खे ॻोल्ह। जिते मिलई मूंखे इतला कर। जी सेठ, मूंखे जीअं ई ख़बर पवंदी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं हा, हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर पवणु न खपे। जी सेठ, कंहिंखे बि ख़बर न पवंदी, तव्हां निश्चिंत रहो। हा, पिंकीअ खे थो लॻायां। पिंकी अमित जी गर्लफ्रेंड। हिनखे ख़बर हूंदी नंदलाल सेठ किथे आहिनि। जय झूलेलाल अंकल। बेराही पार, केरु आहे पुट तूं? अंकल, मां अमित जी फ्रेंड। खुश रहो। ॾाढी सुठी आहे तूं। संस्कार तुंहिंजे अंदरि भरिया पिया आहिनि। अंकल, अमित आहे? हा, अमित अंदरि आहे। अचे तो तेसि ताईं तूं हिन जो इंतज़ारु कर। जी अंकल। मन, असांजे पुट अमित ते लाटूणो, हुनजी ॾोड़ छिके रखणी आहे। हूअं त आहे लखनि में हिकु, तोसां मिली करे करोड़नि में हिकु थी वेंदो। थैंक यू अंकल। हाय अमित। ओ हाय पिंक्स, तूं हिते? मां तोसां मिलण आई आहियां। टुडे यू आर लुकिंग सो गॉर्जियस। ओ कम ऑन, हिन खां पहिरियों मां न लॻंदी हुयमि छा? सॉरी, माय मिस्टेक। अरे अंग्रेज़नि जा पुट, घटि में घटि पंहिंजनि सां त सिंधीअ में ॻाल्हाए। ओहो, वरी उहे सिंधियुनि जा लेक्चर। न अमित, अंकल सही था चवनि, मां बि इहो ई थी चाहियां। वाह, एतिरी देर में तुंहिंजे मथां बि हिननि जी ॻाल्हियुनि जो जादू चढ़ी वियो। अरे तो हुननि सां कुझु ॻाल्हायो छा? अमित, तूं कोन्हो आहे न त मुंहिंजी डैडीअ सां ई मुलाक़ात थी। व्हाट? पॉप्स? ही मुंहिंजा पॉप्स काननि। छा? त हे केरु आहिनि? ही मुंहिंजे पॉप्स जा बेस्ट फ्रेंड आहिनि, सेठ हीरानंद अंकल।
ओ ग़लती थी वई, पर कुछ भी आहे, अंकल तोखे पंहिंजे पुट खां घटि कोन था सम्झनि। हा अंकल, मां सम्झी वियुसि। तव्हांजी ॻाल्हियुनि जो जादू हिन जे मथां चढ़ी वियो आहे। हल त हल पिंकी, न त जादू वधीक चढ़ी वेंदे। बदमाश किथां जो, भगवान करे तव्हांजी जोड़ी कॾहिं न टुटे। हेलो हेलो, हे पिंकीअ जो नंबर आहे न? हा साईं, तव्हां केरु? मां हीरानंद, मूंखे कुझु पिंकीअ खां पुछिणो आहे। पिंकी त घर में कान आहे साईं, तव्हां पोइ फ़ोन कजोसि, पर जे उहो घर अचे त मां हुनखे छा चवांसि? साईं, तव्हां पिंकीअ जे दोस्त अमित खे सुञाणो? ओ, त तव्हां हुन फ्रॉड अमित जे बारे में था पुछणु चाहियो? फ्रॉड ऐं अमित? न न साईं, तव्हांखे काई ग़लतफ़हमी थी आहे। असांखे काई ग़लतफ़हमी कोन थी आहे। ॾिसो, असांखे अमित जे बारे में कुझु ॻाल्हाइणो कोन आहे। असांखे वरी फ़ोन न कजो। हाणे मूंखे ई कुझु न कुझु करिणो पवंदो। पापा वियो न? न ठीकु आहे। राहुल, तोखे ख़बर आहे अमित ऐं सेठ नंदलाल जे बारे में? जी पापा, मूंखे ख़बर पई ऐं मां तव्हां सां ॻाल्हि करण ई वारो हुउमि, पर मां सोचियो कि तव्हां सुबुह उथण सां न्यूज़पेपर पढ़ंदा आहियो त तव्हांखे ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी। पुट राहुल, हाणे नंदलाल सेठ ऐं अमित जो अतो पतो लहो। मूंखे ॾाढी चिंता सताए रही आहे, कुझु ग़लति न थी वञे। मां हाणे वधीक इंतज़ारु नथो करे सघां। पापा टेंशन न खणो, सभु ठीकु आहे। तव्हांजो दोस्त सेठ नंदलाल ऐं उन जो पुटु अमित ॿई ठीकु आहिनि ऐं हिकदमि सेफ आहिनि। छा? कीअं? किथे आहिनि? पर तो मूंखे ॿुधायो छो न? पापा, मां तव्हांखे ॿुधाइण ई वारो हुयुसि, पर सेठ नंदलाल मूंखे मना करे छॾियऊं ऐं उन्हनि जे लाइ तव्हांजी चिंता ॾिसी करे मां रही न सघियुसि। छा थियो राहुल? पापा तव्हां वियो, मूंखे लॻे थो गाॾीअ में काई ख़राबी अची वई आहे, मां ॾिसां थो। तव्हां वियो। लॻे थो अॼु ॾींहुं ख़राबु आहे। छा थियो पुटु राहुल? पापा तव्हां वियो, मूंखे लॻे थो गाॾीअ में काई मेजर प्रॉब्लम अची वई आहे। अॻियां ढाबो आहे, मां ॾिसां थो, का मैकेनिक हूंदो त वठी थो अचे। राहुल, हीअं कर, ड्राइवर खे फ़ोन कर त ॿी कार खणी अचे। पापा हुनखे टाइम लॻी वेंदो, मां हितां हाणे वञा थो, फ़ोन करे थो छॾियां, उहो ॿी गाॾी खणी ईंदो फार्म हाउस ते। तेसि ताईं मां मैकेनिक खां हीअ गाॾी ठाराए फार्म हाउस ते खणी था हलूं। पुटु, नंदलाल सेठ तोसां मिलियो कीअं? पापा तव्हांखे त ख़बर आहे कि भॻवान न करे कि तव्हांखे या सेठ नंदलाल खे काई तकलीफ़ अचे त तव्हां हिक ॿिए खे पहिरियों यादि कंदा। बसि शायदि इहा ई ॻाल्हि हुई जो कल्ह राति जो अमित मूंखे फ़ोन कई। छा? कल्ह राति जो? हा पापा, कल्ह राति जो अमित मूंखे ॿिए जे नंबर तां फ़ोन कई, पर मां सोचियो राति जो 12 बजे केरु फ़ोन कंदो मूंखे। एॾी राति जो फ़ोन? हेलो। हाँ हेलो। हाँ, केरु थो ॻाल्हाए? राहुल, मां अमित सेठ नंदलाल जो पुटु। हाँ अमित, हेॾी राति जो फ़ोन, सभु ठीकु त आहे न? न राहुल, कुछ भी ठीक ना है राहुल। तू जल्दी कर, हाणे जो हाणे मूंसां मिलण अच। मां तुझे बंगले जी पार्किंग में बीठो आहियां। हाँ अमित, तू चिंता न कर, मां आयुसि। हुननि सां मिलण जे लाइ मां पंहिंजे रूम मां निकितुसि ऐं तव्हांजे रूम जो दरवाज़ो खोलियो, पर तव्हां सुम्ही पिया हुयो ऐं तव्हांखे डिस्टर्ब न करे मां उन्हनि सां मिलण जे लाइ अकेलो निकिरी वियुसि।
अंकल तव्हां हिते ऐं तव्हांजी हीअ हालत। राहुल पुट, असां इहो सभु तोखे पोइ ॿुधाईंदासीं। पहिरीं तूं असांजे लिकण जो कोई बंदोबस्तु कर। हाँ राहुल, न त कुछ गुंडा ऐं पब्लिक असांजो साह ई कढी छॾींदी। पर अहिड़ो थियो छा आहे? राहुल, इहो हाणे ॿुधाइण जो वक़्तु न आहे। पहिरीं असांखे वक़्तु जाम घटि आहे। हिकु मिंट ड्राइवर। पप्पा मां उन्हनि खां कुझु न पुछियो, उन्हनि खे कार में विहारियो, ड्राइवर खे पैसा ॾेई करे चयो मां ड्राइवर ये कैश रखो, सेठ को फार्म हाउस पे लेके जाओ, रहना खाना पीना सब कुछ अच्छे से खातिरदारी होना चाहिए, कोई चीज़ का कमी नहीं रहना चाहिए, और तुम सेठ के साथ उधर ही रुकना। राहुल पुट। जी अंकल। हिकु ॻाल्हि। हाँ हाँ। ही जेको बि थियो आहे न, इहो तूं प्लीज़ महिरबानी करे जी जी पंहिंजे पप्पा खे ॻाल्हि न कजे। हाँ 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 अंकल, ठीकु आहे, लिकाए रखजांइ जेसि ताईं मां न चवां। ठीकु आहे? जी जी, तव्हां पंहिंजो ध्यानु रखिजो। अॼु सुबुह न्यूज़ ॾिठी त मामिलो कुझु सम्झ में आयो, पर सही या ग़लति आहे इहो फ़ैसिलो मां न करे सघियुसि। बसि तव्हांजो ई इंतज़ारु हुयो। शाबाश पुट शाबाश, मां घणो ई नसीबनि वारो आहियां जो मूंखे तो जहिड़ो पुटु मिलियो आहे। पप्पा इहो सभु त तव्हां खां ई सिखियो आहे त कहिड़ो बि फ़ैसिलो तकड़ में न करणु खपे। हा पुट हा, पर हाणे हल, हाणे देरि थियणु न खपे। मूंखे सेठ नंदलाल सां जल्द मिलणो आहे। जी पप्पा हलो। गिरधर जो फोन? हाँ गिरधर, चओ। हलो सेठ नंदलाल, सेठ जो कोई पतो कोन्हे। मां हाणे अञा सेठ जे ख़ासि दोस्त घणा थो अचां, पर पुलिस ऐं पब्लिक उन्हनि खे ॻोल्हे रही आहे। ऐं ॿियो इहो सभु मूंखे ख़बर आहे, पर ॿियो छा? सेठ मां चई कोन सघंदुसि। गिरधर जल्दी ॿुधाए। मां सेठ जे दोस्त जे घरां थो अचां। हुते मां हिकु फ्रॉड जी न्यूज़ ॾिठी, तव्हां बि टीवी हलाए ॾिसो। राहुल टीवी त चालू कर। ब्रेकिंग न्यूज, धनवर्षा चिटफंड में एक नया खुलासा। अभी पता चल रहा है कि धनवर्षा चिटफंड में सेठ हीरानंद और उनके बेटे राहुल का भी हाथ है। वे दोनों हीरानंद एंड सन्स के मालिक बताए जा रहे हैं। सूत्रों से पता चला है कि इन दोनों ने मिलकर जनता को लूटा है। अभी पुलिस की कार्यवाही जारी है। पप्पा हे छा थी वियो? असां त कुझु सुठो पिया करणु वञूं, पर हिते त असांजो ई नालो अची वियो। हाणे छा कंदासीं? हाणे त असांजी कंपनी खे बि तालो लॻी वेंदो, असां बि बर्बाद थी वेंदासीं ऐं फ्रॉड बि। पुट तूं चिंता न कर, नालो अचे त भली अची वञे। सच त आख़िर सच आहे। असांखे हिमत न हारणी आहे। असांखे जेको करणो हूंदो कंदासीं। पुट हाणे अहसान चुकाइण जो वक़्तु अची वियो आहे। मूंखे त लॻे थो हिन जे पुठियां कंहिंजी न कंहिंजी साज़िश आहे। पुट हाणे जल्दी कर त हलूं। जी पप्पा हलो। छा थियो पुट, एॾो वक़्तु छो लॻो? पप्पा बसि मैकेनिक आयो हो, ठाहे वियो गाॾी। छा थियो राहुल, कुझु लिकाए थो छा? न पप्पा, उहो ढाबे ते हिकिड़ो ग़रीब गॾियो, उहो पेर पकड़े रोअण लॻो। चईं की भई मां जेके पंहिंजी धीअ जी शादीअ लाइ पैसा जमा कया हुया, लालच में अची करे मां तव्हांजी कंपनी धनवर्षा चिट फंड में लॻाए छॾी। महिरबानी करे मूंखे मुंहिंजा पैसा वापसि कयो। छा थियो पप्पा, छा था सोचो? न कुझु न। पप्पा हो ऑफिस में तव्हां कंहिं एहसान जी ॻाल्हि पिया कयो। एहसान? हा पुट, घणेई एहसान आहिनि सेठ नंदलाल जा असांजे मथां। पप्पा मां कुझु सम्झो न। हा पुट, जॾहिं तूं पंहिंजे माउ जे पेट में हुए तॾहिं असां जाम ग़रीब हुयासीं। मां रोज़ु कमाईंदो हुउमि ऐं सभु रोटी खाईंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं त असांखे हिकु वेले जी रोटी बि नसीब न थींदी हुई। तुंहिंजे माउ जी कमज़ोरीअ जे करे डॉक्टरनि चयो त तुंहिंजी डिलीवरी हिन सरकारी हॉस्पिटल में कोन थी सघंदी,
छो त हुते एतिरी फैसिलिटी न हुयूं ऐं मां थकिजी पियो हुउमि। मूं वटि एतिरा पैसा न हुया जो तुंहिंजे माउ खे मां प्राइवेट हॉस्पिटल में वठी वञा डिलीवरी कराइण लाइ। जॾहिं हुते मूंखे सेठ नंदलाल गॾियो ऐं हुन मूंखां सॼो हाल चाल वरितो। पोइ हुन तुंहिंजे माउ खे हुन वॾी हॉस्पिटल में एडमिट करायो ऐं हुते तुंहिंजो जनमु थियो। बदकिस्मतीअ सां कमज़ोरीअ जे करे तुंहिंजी मां बची न सघी। हुन खां पोइ सेठ नंदलाल मूंखे पंहिंजे कंपनीअ में कमु ॾिनो ऐं हुन खां पोइ सेठ नंदलाल तोखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे ऐं अॼु जेका बि सिर्फ़ु असांजी सुञाणप आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सेठ नंदलाल जे करे आहे। आई एम सॉरी पापा। अॼु जे हुन जे लाइ असांजी सुञाणप हली बि वई त कोई ग़म न आहे। पुट इहो कॾहिं बि न विसारजे त इहा ज़िंदगी उन्हनि जी ॾिनल आहे। जी पप्पा ठीकु आहे, पर हाणे तव्हां वटि कोई प्लान आहे त कीअं कजे छा कजे? हा मां कुझु सोचियो आहे, उन जी तयारी करणी पवंदी। पप्पा मां कुझु सम्झुसि न। हा मां तोखे पोइ ॿुधाईंदुसि। पहिरीं मां गिरधर ऐं वकील खे फ़ोन कयां। हेलो गिरधर। जी सेठ। अॼु शाम जो प्रेस कॉन्फ्रेंस जो बंदोबस्तु कर। जी सेठ। एडवोकेट खे तो फ़ोन कयां। हीरानंद सेठ। जी हीरानंद सेठ। वकील साहब नंदलाल सेठ ऐं हुनजे पुट अमित जा ज़मानती पेपर तैयार करे रखो। जी हीरानंद सेठ। बड़ी खबर, अभी अभी मिली जानकारी के अनुसार मीडिया को ये पता चला है कि चिटफंड घोटाले में शामिल सेठ हीरानंद और उनके बेटे राहुल के घर जब पुलिस पहुंची तो वे दोनों पहले से ही फरार थे। वे दोनों इस वक्त कहाँ हैं, इसकी जांच चल रही है। पुलिस उन्हें ढूंढ रही है। अब वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। डैड आई एम सॉरी डैड, मूंखां जाम वॾी ग़लती थी वई आहे। डैड हाणे सेठ हीरानंद ईंदा तॾहिं ई असांजो कुझु थींदो। हा पुट, मुंहिंजो हीरानंद में पूरो पूरो विश्वास आहे ऐं मूंखे पक्का त हो ई अची करे असांखे हिन संकट मां ॿाहिरि कढंदो। पर चङी देरि थी वई आहे, अञा ताईं कोन आयो आहे। डैड ईंदा ई हूंदा सेठ, ईंदा ई हूंदा। डैड सेठ हीरानंद। हीरानंद तू मूंखे अकेलो छॾे छो हलियो वएं? शांति रखो नंदलाल सेठ, धीरज रखो। शांति रखो। मां काॾे न विया आहियां। मां त हमेशह तव्हां सां गॾु आहियां न ऐं रहंदुमि हमेशह। सिर्फ़ु शरीर सां असां न मिलिया आहियूं पर दिलि त असांजी जुड़ियल आहिनि न। हीरा हाणे छा थींदो? सभु बर्बाद थी वियो। नंदलाल सेठ कुझु बर्बाद न थियो आहे। तव्हांजो ही दोस्त अञा ज़िंदो आहे। मां अहिड़ो कुझु न थियणु ॾींदुमि। इन करे मां तो वटि आयुसि, पर हेॾनि सालनि जी कमायल इज़त असुल मिटीअ में मिली वई। सभु ठीकु थी वेंदो। इज़त बि वापसि ईंदी, शोहरत बि वापसि ईंदी। पर इहो ॿुधायो त सही आख़िर थियो कीअं? किन चालाक माण्हुनि अमित खे बहकायो ऐं ही बददिमाग़ परमतिरियो उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची वियो। डैड सॉरी डैड,
मूंखां जाम वॾी ग़लती थी वई आहे। पर थियो बि छा आहे, कुझु त ॿुधायो। अंकल मां तो ॿुधायां, उन ॾींहुं असां सभु दोस्त होटल में वेठासीं, सभु पंहिंजी मस्तीअ में वेठासीं। मार्केट में घणी मंदी वधी हुई आहे यार। सही तो ॻाल्हि चई यार, जाम हालत ख़राब आहे। सुबुह खां शाम थी वई आहे, हिकु ग्राहक दुकान ते कोन चढ़ियो आहे। राजू यार छा ॻाल्हि ॿुधाई अथई, मज़ो अची वियो यार। हू चवंदा आहिनि न, नसीबा गांडू त छा कंदो पांडू। एकदम सही तो चए, एकदम सही तो चए। जब नसीब ही होगा झंड तो कैसे मिलेगा श्रीखंड। ॿियनि खे हूंदो अथई एटीएम कार्ड, पर असां अमित सेठ खे तसी एटीएम एफ। हैं? एटीएम एफ माना ऑल टाइम मनी फादर। हा तीअं मिली वेंदसि। बराबर आहे। हिन जो पी जेको घुरे सभु ॾेई छॾींदो अथसि, पर असांजा खीसा त हमेशा ख़ाली हूंदा आहिनि यार। मां जॾहिं पंहिंजे पीउ खां पैसा घुरंदो आहियां न त ख़बर अथव छा चवंदो आहे, कपिड़ा मिलनि था न पाइण लाइ, रोटी मिले थी न पेट भरे, पेरनि में बूट पाए थो न त पैसा किथे ख़र्च कने। ॿिया बि अलाए कहिड़ा कहिड़ा सवाल कंदो आहे यार। हाँ यार तू सही तो चए यार, कुछ भी चओ, असां अमित सेठ खे केतिरा भी पैसा हुजनि, पर असां दोस्तनि जे मथां जान लुटाईंदो आहे। असांजी इच्छा पहिरीं समझंदो आहे। सही तो चए। हा खणो अमित सेठ, पैक ख़त्म कयो त ॿियो ठाहियूंसि। अरे असां पंहिंजे नसीब में अहिड़ा दोस्त लिखा आया आहियूं। ऐं हिक तरफ़ मुंहिंजो पीउ बाइक वठी ॾियण लाइ तो चवांसि त साइकिल बि कोन थो वठी ॾे, चए तो पंधु घुम, सिहत ठहंदे। यार तू सही तो चए, जे अमित सेठ BMW कार लाइ पंहिंजे पीउ खे चए त सुभाणे हाज़िर थी वञे। हाँ सही तो चए। बस हाणे शांत थियो, मां सम्झी वियुसि। तव्हांखे BMW में घुमणो आहे न, सुभाणे अची वेंदी। न अमित सेठ अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे। बस कर, मां सम्झी वियुसि, सुभाणे तव्हांजी BMW अची वेंदी। खणो अमित सेठ। Cheers for BMW। इनखे चइबो आहे रईस जी औलाद। शांति जी, मां ऑफिस तो वञा पियो। हाय पॉप्स, मां तव्हां सां ई पियो मिलण अचां। हा पुट, सॼी राति पंहिंजे फालतू दोस्तनि सां होटलुनि में दारूं शारूं पी करे आयो आहीं। हा चओ कहिड़ो हुकुम अथई? छॾियो, अञा हाणे त आयो आहे, अचण सां ई ॿारनि सां गुस्से में ॻाल्हाइबो आहे। गुस्सो न कयांसि त छा हिन लाइ बैंड बाजा घुरायां, हार बार पायांसि? चओ छा कयांसि? अरे कम धंधो करण लाइ पिणस त वेठो आहे न, अथसि काई चिंता? जवान वारा सिखी वेंदो, अञा उमिरि छा अथसि। शादी कंदो, ज़िमेदारी पवंदसि, पाणे संभाले वठंदो। अच्छा, जेसि ताईं हिन जी शादी कोन थींदी तेसि ताईं ही वेही करे हराम जी खाईंदो ऐं पंहिंजे फालतू दोस्तनि मथां मुंहिंजी महिनत जी कमाई लुटाईंदो। हाँ ईअं न? ॻाल्हायो छा था, आख़िर ॿार बि त पंहिंजो आहे न। जे ईअं धरका ॾींदवसि त ॿार हथनि मां ई निकिरी वेंदो। अञा घणो हथनि मां निकिरंदो? हाँ अरे मूंखे त नथो लॻे कोई इज़तदार घर हिन खे पंहिंजी छोकिरी ॾींदो। छा इहो ज़रूरी आहे त असां हिन जी शादी कंहिं छौकर घर जी छोकिरीअ सां करायूं? छा ईअं नथो थी सघे कंहिं ग़रीब घर जी सुशील छोकिरीअ सां हिन जी शादी करायूं? असां वटि पैसे जी कमी न आहे, मुंहिंजो पुटु कंहिं हीरो खां घटि न आहे। पर हरकतूं विलियन जहिड़ियूं अथसि। शाबस थी शांति, शाबस थी। तूं हुनखे सम्झाइण जे बदिरां हुनखे मथे ते थी चाढ़ी ऐं हुन जे करे तूं मुंहिंजो मुंहुं थी बंदि करी। ओह
अरे जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जो इहो टिकटॉक थी वियो हुजे त मां ॻाल्हायां। ॾिस 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 पंहिंजे हीरो खे कीअं पीउ सां ज़बान थो लड़ाए। ॾिस ॾिस अरे जेको पंहिंजे पेरनि ते ठीक सां बीह बि नथो सघे तूं हुनजी शादी कराइण थी चाहीं? ओ माय गॉड पॉप्स, ये वीचार ज़रूर मम्मी जन मुंहिंजा काननि के। मां अञा पंहिंजी ज़िंदगी इंजॉय थो करणु चाहियां। हे शादी वादी करे पंहिंजी ज़िंदगी कंहिं बंधन में बदलणु नथो चाहियां। हाणे ॾेस जवाब। शांति तूं ई संभाल पंहिंजे लाडले खे, मां ऑफिस तो वञा। तरसो पॉप्स तरसो हेॾे अचो। चओ पॉप्स छा चवणो थी चओ? जेको बि आहियां तव्हांजो ई आहियां। आख़िर ही सभु अॻियां पोइ बिज़नेस त मूंखे ई संभालणो आहे न। तूं कम जी ॻाल्हि कर। पॉप्स ॿुधो, मूंखे अॼु जो अॼु हाणे जो हाणे हिकु ब्रांड न्यू BMW खपे। छा BMW? हा। अरे पर बि असांखे पहिरियों हिन घर में 2 कारियूं 3 मोटरसाइकिल आहिनि। हलाईंदो केरु? हा शांति हाणे मां सम्झो। तूं उहा BMW वठी करे उन में फालतू दोस्तन खे विहारे करे घुमाईंदे। पॉप्स तव्हां मुंहिंजे दोस्तनि लाइ ईअं कुझु बि न ॻाल्हायो। छो न ॻाल्हायां? मां पंहिंजो खून पसीनो हिकु करे महिनत सां हिन मुक़ाम ते पहुतो आहियां। पर बि ही सभु तुंहिंजो आहे। मां तुंहिंजे मथां पंहिंजी सॼी दौलत लुटाए सघां थो, पर तुंहिंजे उन्हनि फालतू ऐं निकमनि दोस्तनि मथां न। ऐं जेकॾहिं तोखे पंहिंजे दोस्तनि मथां दौलत लुटाइणी आहे न त पाण कमाए। मां सम्झियुसि। पॉप्स तव्हां बि ॿियनि जे पीउ वांगुरु हिकिड़ा टिपिकल पीउ आहियो। तव्हां बि पंहिंजे पुट जी आज़ादी खसे करे उनखे क़ैद करे रखणु था चाहियो। मां तव्हांखे सभिनी खां अलॻि सम्झो पॉप्स, पर शायदि मुंहिंजी सोच ग़लति हुई। ॾिठे ऐं तव्हां ॿियनि वांगुरु नंढी सोच वारा आहियो। हाणे ॾिस ॾिस छा थो ॻाल्हाए पियो। अमित ख़बर पवई थी छा थो ॻाल्हाए पप्पा सां? माफ़ी वठेसि। माफ़ी? माय फुट। पॉप्स अॼु तव्हांजो ही नालायक पुट तव्हांखे चैलेंज थो करे त जेतिरी दौलत तव्हां जेतिरा साल महिनत करे कमाई न उन खां वधीक पैसा मां कमाईंदुसि ऐं ओतिरनि ई महीननि में। जे ईअं आहे न त सभ खां वधीक ख़ुशी मूंखे थींदी। पर तूं हाणे हिकु कन खोले ॻाल्हि ॿुध। मां तोखे जेका जीअण जी आज़ादी ॾिनी आहे न उहा अॼु हिन वक़्त खां हिन मिंट खां ख़तम। आज़ादी? पॉप्स आज़ादी? अरे अॼु खां त मां आज़ादु थी वियुसि। हाणे खां मां पंहिंजी ज़िंदगीअ जो मालिक पाण आहियां। बाय, गुड बाय।
कुछ समझ में कोन थो अचे त छा कयां छा न कयां। पर थियो छा आहे अमित, मां तोखे एतिरी देर खां ॾिसां थो त तूं कंहिं गहरी सोच में गुमसुम लॻो पियो आहे। अॼु 5 ॾींहं थिया आहिनि, पंहिंजे पीउ खे ॾिनल चैलेंज मां शुरू बि कोन थो करे सघां। छा थियो? छा शुरू नथा करे सघो अमित सेठ? कुछ न, बस बिजनेस शुरू करण जे लाइ ऐं पंहिंजे पीउ खे ॾिनल चैलेंज पूरी करण लाइ फाइनेंस जी ज़रूरत आहे। चैलेंज? कहिड़ी चैलेंज? उहो चैलेंज त हुननि जो नालायक पुटु यानी कि मां उन्हनि खां वधीक कमाए सघंदो आहियां। ॾिस अमित, हिकु दोस्त हुअण जे नाते मां तोखे हिकिड़ी सलाह ॾींदुसि त तूं पंहिंजे पीउ सां कोई चैलेंज न कर, पर बिज़नेस में हुननि जो साथ ॾे। पर जे तोखे पंहिंजो पाण खे क़ाबिल साबित करणो आहे, उन में मां तुंहिंजी मदद करे सघां थो। सची? तूं हिन जी मदद कने जेको अॼु ताईं पाण अमित जी मदद ते हलंदो आहे? मोंटी, कुछ भी न चओ, असां पाण में दोस्त आहियूं, उहे बि पक्का दोस्त। अमित, जे तोखे सच में फाइनेंस जी ज़रूरत आहे त मां हिकु माण्हूअ खे सुञाणा जेको पैसा व्याज ते ॾींदो आहे, उहो तोखे ॾींदो। छा सच में उहो माण्हू मूंखे पैसा ॾींदो? हाँ भाई, तुंहिंजो दोस्त राजू कॾहिं कमु ईंदो। उन जो नालो छा आहे? उन जो नालो आहे वाशू व्याजी। हेलो गंगू सेठ, प्लीज मूंखे 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 कुछ वक्त अञा ॾियो। न न न न न इहा ॻाल्हि मूंखे न चओ, वाशू सेठ खे चओ। वाशू सेठ, ही पैसे ॾियण लाइ अन्य वक्त थो घुरे। मादर, मां तोखे चयो न, वाशूअ खे बहाना ॿुधण कोन वणंदा आहिनि। तूं ग़लति कयो आहे। साईं वाशू सेठ हिकिड़ो ॾींहुं मूंखे अञा ॾियो। हिकु ॾींहुं त छा, हिकु मिंट बि न। हाणे मूंखे तुंहिंजा पैसा न, तुंहिंजो दुकान खपे। वाशू व्याजी नालो आहे मुंहिंजो। तूं हिते अच, जे मां उते आयुमि त तुंहिंजी तकलीफ़ वधी वेंदे। हाणे ॿुधाए, तूं हिते अचे थो या मां अचां? वाशू सेठ तव्हां न अचो, मां तो अचां साईं, मां तो अचांव। ठीकु आहे बबलू, हिन भगवान दास जो छा थियो? सिधी तरह अचे त ठीकु आहे, न त वारनि खां शिके वठी चेसि। जी भाई, हाणे तो वठी जाऊं हुनखे। भाई आए? उते आए। बबलू वयो? हाँ वयो ने। ठीकु आहे। राम राम वाशू सेठ। राम राम सेठ, राम राम। चङनि ॾींहंनि खां पोइ आया आहियो, हुकुम कयो। वाशूमल सेठ, कुछ रक़म जी ज़रूरत हुई। तव्हां सां पहिरों बि लेन देन कई आहे, ॿुधायो घणी रक़म खपे? 10 लख। सम्झो तव्हांखे मिली विया, पर वापसि कॾहिं कंदव? 6 महीननि लाइ। ठीकु आहे, तव्हां घर जा पेपर्स खणी अचो ऐं पैसा वठी वञो। ठीकु आहे वाशू सेठ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ध्यान सां राम सेठ, जेको माण्हू, ख़ासि करे मूं जहिड़ो माण्हू, पैसा ॾेई सघंदो आहे त वसूल बि करे सघंदो आहे। जे तव्हांजा पैसा 6 महीननि में मूंखे न मिलिया त तव्हांजो घर मुंहिंजो थी वेंदो। न वाशू सेठ, इन ॻाल्हि जी नौबत ई न ईंदी। गंगू, हिन सां वञेसि ऐं हिन जो हिसाब किताब करेसि। हलो।
काॾे था वञो? वासु सेठ सां मिलणो आहे, हे मूंसां गॾु आहे। वासु सेठ राम राम। सेठ मां तव्हांखां ज़िक्र कयो हुयो, सेठ नंदलाल जो पुटु। हा फैलिजी वञो। अच्छा हाँ, तूं आहे नंदलाल जो पुटु। ॿुधाए कहिड़ी मदद खपई मूंखां? वाशु सेठ, बिज़नेस स्टार्ट करणो आहे, उन जे लाइ पैसा खपनि। अच्छा, सेठ नंदलाल जे पुट खे पैसा खपनि? वाशु सेठ, मां पंहिंजे बूते ते कुझु करणु थो चाहियां। ठीकु आहे, पैसा सम्झ मिली विया, पर उन जे लाइ काई सिक्योरिटी अथई? सिक्योरिटी? कहिड़ी सिक्योरिटी? राजूअ त अहिड़ी काई ॻाल्हि कोन ॿुधाई हुई। वासु सेठ, मां हिन खे 50-50 वारे ऑप्शन लाइ हिते वठी आयो आहियां। अच्छा हाँ, इहो कमु थी सघंदो आहे। पैसा मुंहिंजा, कमु तुंहिंजो, कमाई 50-50। चओ मंज़ूर अथई? हा हा मंज़ूर अथसि। चओ मंज़ूर आहे, न त वरी तोखे अहिड़ो मौक़ो कोन मिलंदई। हा मूंखे मंज़ूर आहे। त ठीकु आहे, मूं वटि हिकु प्लान आहे। असां हिकु चिट फंड कंपनी खोलींदासीं। माण्हू जेतिरा पैसा लॻाईंदा उन्हनि खे 6 महीननि में डबल थी करे मिलंदा। जेके असां वटि पैसा जमा थींदा उहे असां व्याज ते हलाईंदासीं। जिन माण्हुनि जा 6 महीननि में पैसा डबल थींदा असां उन्हनि माण्हुनि खे रीइन्वेस्टमेंट करण लाइ चवंदासीं। मशहूरीअ खां पोइ असां 6 महीननि जा 9 महीना कंदासीं, उन खां पोइ 12 महीना कंदासीं। असां गिराकनि खे कमीशन बि ॾींदासीं, जीअं उहे ॿिया गिराक वठी अचनि। थोरे ई वक़्त में असां इहा स्कीम अलॻि अलॻि शहरनि में शुरू कंदासीं ऐं थोरे ई वक़्त में असां वटि करोड़े रुपया जमा थी वेंदा। पर सेठ, असां पब्लिक खे पैसा डबल करे कीअं ॾींदासीं, उहो बि 6 महीननि में 100% डबल? हाउ इट इज़ पॉसिबल? पॉसिबल न आहे त असां कंदासीं। वासु सेठ 10% सां पैसा व्याज ते हलाईंदा आहिनि। हुन खां सवाइ असां जमा थियल पैसा होटलिंग, कंस्ट्रक्शन, गारमेंट्स ऐं ॿियनि बिज़नेस में लॻाए सघंदा आहियूं। हर तरफ़ां कमाई कमाई, सिंपल। सम्झी वियुसि। हाणे मां पंहिंजे पीउ खे ॾिनल चैलेंज पूरो करे सघंदो आहियां। वाशु सेठ, बसि ॿुधायो कमु कॾहिं खां शुरू करणो आहे? हिकु ॿी ॻाल्हि, पैसा मुंहिंजा हूंदा पर धंधो तुंहिंजे नाले ते शुरू थींदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं मूंसां चालाकी कई अथई त सम्झे थो। अरे न न वासु सेठ, ईअं तव्हां सां करण लाइ केरु सोचींदो बि कीअं? हिन जी गारंटी मां थो खणा। वाशु सेठ, तव्हांखे अहिड़ो कुझु बि करण जो मौक़ो न ॾिबो, बसि तव्हां हुकुम कयो। त ठीकु आहे, ऑफिस लाइ हिकु बोर्ड ठारायो ऐं हुन ते लिखायो नंदलाल एंड सन्स कंपनी धन वर्षा चिट फंड। नंदलाल एंड सन्स? अरे इहो त मुंहिंजे पीउ जी कंपनीअ जो नालो आहे। न, मां इहो नालो न रखंदुसि। नंदलाल एंड सन्स नालो रखण सां माण्हू वधीक पैसा इन्वेस्ट कंदा ऐं तूं बि त जल्द करोड़पति थींदे। मां तोसां गॾु आहियां। वाशु सेठ, तव्हां मूं ते भरोसो कयो आहे ऐं इहो भरोसो मां क़ाइमु रखंदुसि। बसि तव्हां शुरूआत कयो, पैसनि जी बरसात पाण ई थींदी। हा हा वासु सेठ, बसि तव्हां जल्दी शुरूआत कयो। पब्लिक लाइ अमिताभ फेस ई काफ़ी आहे। अचो हथ मिलायो। ऐं पोइ ऑफिस खुली ऐं जीअं ई पब्लिक खे ख़बर पई त इहा ऑफिस मां हलाए रहियो आहियां, अमित यानी सेठ नंदलाल जो पुटु। ॾिसंदे ई ॾिसंदे इन्वेस्टमेंट वधंदी वई। पहिरें ई महीने में लाखें रुपया जमा थी विया, जेके मां पूरी ईमानदारी सां वाशु सेठ खे ॾिना। उहे पैसा हुन डांस बार जे धंधे में लॻाया ऐं चयईं त हिन में नफ़ो घणो आहे ऐं अहिड़ियूं होटलूं असां घणियूं खोलींदासीं।
पोइ उहे पैसा असां कंस्ट्रक्शन जे धंधे में लॻाईंदासीं। ॾिसंदे ॾिसंदे असां करोड़पति थी वेंदासीं। मां बि उन्हनि जे चक्कर में अची वियुसि ऐं पैसा डबल करण जूं स्कीमूं ॿियूं बि खाइण लॻुसि। पब्लिक बि पैसा डबल करण जी स्कीमुनि जी लालच में अची करे ॿिया बि पैसा इन्वेस्ट करण लॻी। ॾिसंदे ई ॾिसंदे असां वटि रोज़ करोड़ रुपया अचण लॻा। माण्हुनि पंहिंजो भरोसो, पंहिंजूं आशूं सभु असांजी कंपनीअ में लॻाए छॾियो। ऐं असां छा कयो? माण्हुनि जे विश्वास, माण्हुनि जे आसुनि खे, उन जे भरोसे खे पंहिंजी पार्टियुनि में उॾाईंदा रहियासीं। बसि पार्टियूं ई पार्टियूं चालू हुयूं। ॾिठो वाशू सेठ, मां तव्हांखे हिन बिज़नेस में घणा पैसा आणे ॾिना आहिनि। बसि कुझु ई ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, पोइ असां पब्लिक खां उन्हनि खे डबल ॾेई करे ट्रिपल वसूल कंदासीं, सम्झव? ॾिठे अमित, मां तोखे चयो हो न तूं हिते अची करे पैसा कमाए सघे थो। हाणे वञ, चईसि पंहिंजे पप्पा खे त तूं किथे खां किथे पहुची वएं। न राजू, हाणे वक़्तु न आयो आहे, बसि वक़्तु अचण दे। अमित ऐं राजू, मां असांजे बिज़नेस जे सक्सेस लाइ मां तव्हांजे लाइ शराब, शबाब ऐं कबाब जो बंदोबस्तु कयो आहे। ॿुधायो, कयूं शुरू? अमित, राजू, ये तव्हांजे मौज मस्तीअ लाइ आहे, एंजॉय कयो। वाह, मज़ो अची वियो। अचो वाशू सेठ, तव्हां बि अचो, असां सां डांस कयो। हा छो न, बिल्कुलु। ये पार्टी तव्हांजे तरफ़ां ॾिनल आहे वाशू सेठ। अचो वाशू सेठ, तव्हां बि नचो। अॼु जी पार्टी हमेशा यादि रहंदी वाशू सेठ। चीयर्स चीयर्स वाशू सेठ, चीयर्स। ऐं जॾहिं 6 महीना पूरा थिया ऐं पब्लिक खे पैसा ॾियण जो वक़्तु आयो, तॾहिं मां वाशू सेठ वटि वियुसि। वाशू सेठ, सुभाणे 6 महीना पूरा थींदा। जिन माण्हुनि पहिरीं पैसा भरिया, सुभाणे उन्हनि खे डबल करे ॾियणा पवंदा। पर जेकॾहिं कुझु माण्हू न मञिया त उन्हनि खे उन्हनि जी डबल मनी वापसि ॾियणी पवंदी न। जेके हिन वक़्तु पैसा जमा थियल आहिनि, इन्हनि मां कमु हलाए, बाक़ी पोइ ॾिसंदासीं। हा, कोशिशि त इहा ई रहंदी, पर तव्हां त चयो त बिज़नेस में नफ़ो सुठो थींदो ऐं उन्हनि मां असां पब्लिक खे उन्हनि जा पैसा वापसि ॾींदासीं। हाणे जेको आहे इहो ई आहे। धंधे में जेतिरी असां इन्वेस्टमेंट कई आहे, ओतिरो नफ़ो कोन्हे। असां लॉस में था हलूं। छा चयो? लॉस कीअं थींदो? मूंखे हिसाब ॾियो। हरामखोर। वाशू व्याजी खां तूं हिसाब तो घुरे? वन पुट वन। अॼु खां वठी करे असांजी पार्टनरशिप टुटी पई। त ठीकु आहे, चिट फंड जा पैसा अॼु जो अॼु मूंखे वापसि ॾियो। छा चए तूं? दरसो पैसा वापसि कहीं वञ था वञ, न त तुंहिंजी लाश बि हिते कोन मिलंदे। वञ था। सभिनी मूंखे मिली करे मारियो ऐं पब्लिक खे भड़कायो। पब्लिक खे मुंहिंजे ऐं पप्पा जे पोयां लॻायो। वाशू असांखे मारणु थो चाहे, पर जेकॾहिं मां बची वियुसि त कसम सां हू कोन बचंदो। उनजी सॼी सच्चाई सभिनी जे अॻियां अची वेंदी। पर हिन वक़्तु
हिन वक़्तु असां पब्लिक ऐं वाशू व्याजी ऐं गुंडनि खां लिकूं पिया था। मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे, पर मां चोर न आहियां। मां हिमत करे हिकु दफ़ो राजूअ सां गॾु वाशूअ जे अॾे ते वियोसि। पेमेंट का भाई मैं गया था, उसके बाद 2 दिन के बाद में बोल रहा था। 2 दिन कैसा? वो तो आज का बोला था ना। अब वो बोल रहा है भाई, आप बोलो तो मैं लेके जाता हूँ लड़के लोग को उठा के, घोड़ा लेके। उसको कल उठा के लाओ। ठीक है भाई, लेके आऊंगा, पक्का लेके आता हूँ उठा के। राजू अॼु हली करे सॼो मैटर सॉल्व कर ऐं मूंखे पैसा वठी दे। तूं ॾिस कीअं करिणो आहे। हा ठीकु आहे, चिंता न कर, मां आहियां न। राजू ॾिस तोखे त ख़बर आहे ऐं मां तुंहिंजे भरोसे इहो कमु कयो। हाणे तूं ई मूंखे पब्लिक जा पैसा वठी दे। वाशू सेठ राम राम। राम राम। वाशू सेठ हाणे पब्लिक पैसा थी घुरे ऐं न हिन वक़्तु मूं वटि पैसो आहे न ई जवाबु। चिट फंड जो मालिक तूं, पैसा उन्हनि खां तूं वरिता, हाणे वापसि बि तूं उन्हनि खे कंदे। इन में मां छा कयां? वाशू सेठ ईअं त मां बर्बाद थी वेंदुसि। भले थी। राजू तूं कुझु चए छो नथो? वाशू सेठ ईअं त हे बर्बाद थी वेंदो। पहिरियों ई माण्हुनि खां बचण लाइ हिते उते भॼे थो, घर बि कोन थो वञी सघे। हिन मथां रहम कयोसि, हिनखे आज़ाद कयोसि, हिनखे मारे छॾियोसि। राजू तूं? हा मां। हा राजू मुंहिंजो माण्हू आहे। तोखे बर्बाद करण लाइ मां ऐं राजू प्लान कयो हुयो। पर राजू तूं ईअं? हा मां। उनजी वजह तूं, तुंहिंजो घमंड ऐं मुंहिंजी पिंकी। पिंकी? हा पिंकी। मां पिंकीअ सां जाम प्यार कंदो आहियां, पर उहो मूंखे तुंहिंजे पैसनि जे करे रुख कोन ॾींदी आहे। कहिड़ी कमी आहे मूं में? सिर्फ़ एतिरो ई न त तो वांगुरु मूं वटि पैसा कोन्हनि, मां अमीर कोन आहियां। बस तंहिं करे हुन मुंहिंजे प्यार खे ठुकराए छॾियो। तंहिं ॾींहुं मां सोचे छॾियो तोखे मां बर्बाद करे छॾींदुसि। पाण शौकार थी पिंकीअ खे हासिल कंदुसि। राजू धोखेबाज़। अरे बीठा ॾिसो छा था, मारियोसि हिनखे। बस कयो। हिन लाइ एतिरो ई सबक़ काफ़ी आहे। हिनखे वधीक न मारियोसि, वञण ॾियोसि हिनखे। पॉप्स मूंखे जाम वॾी ग़लती थी वई। पॉप्स मूंखां जाम वॾी ग़लती थी वई आहे। पॉप्स मां हिकु धंधो कयुसि, उन में माण्हुनि जा पैसा। मूंखे जाम वॾी ग़लती थी वई आहे। मूंखे जाम वॾी ग़लती थी वई आहे मम्मी। चिंता न कर पुट, चिंता न कर, सब ठीक थी वेंदो। रो न मूंखे धंधो करण जे लाइ पैसे जी लालच छाती मां हिनखे वठी थो वञां। हल संभाले रखो।
वाशू सेठ, अमित ऐं अमित जो पप्पा त फरार थी विया आहिनि। राजू चिंता न कर, अञा त ही फरार थिया आहिनि। मां इन खां वधीक हिननि खे बर्बाद कंदुसि। वाशू सेठ ॾिसो केरु आयो अथव। आया अथई मुंहिंजा दुश्मन। नंदलाल सुञाते मूंखे? वाशू तूं? हाँ हाँ पापा, ही आहे उहो वाशू। हाँ हाँ मां आहियां वाशू, जंहिं तुंहिंजे पुट खे बर्बाद कयो आहे। तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे, इन में मुंहिंजे पुट जो कहिड़ो ॾोह? दुश्मनी ॾोह माना? 7 साल पहिरों तुंहिंजे पीउ मूंखे जेल में विझायो हुयो, मुंहिंजी जिंदगी बर्बाद करे छॾियईं। मां बि जेल में वेही कसम खाधी हुई त नंदलाल ऐं उनजे परिवार खे बर्बाद कंदुसि ऐं मूंखां वधीक सज़ा भोगींदो। दर दर भिटकंदा ऐं सॼे शहर खां मुंहुं लिकाईंदा। बस मूंखे मौक़े ऐं वक़्त जो इंतज़ार हो। उहो मौक़ो मूंखे मिलियो राजूअ जे थ्रू। मां अमित खे फसायो। हाणे तव्हां ॿई जेल में वेंदव। उन वक़्तु तूं सजा जो हक़दार हुएं ऐं हाणे भी आहीं। मां तोखे न छॾींदुसि। पहिरों तूं हाणे पाण खे बचाए। हलो पॉप्स, हलो भॼो। बियो बियो वञनि ॾियो हिननि खे। मां बि ॾिसां थो हे केसिताईं भॼंदा। ऐं असां पाण खे बचाए करे पोइ तव्हांजे बंगले ते पहुतासीं। उते राहुल असांजी मदद कई। बस पोइ राहुल असांखे हिते सेफ जॻह ते वठी आयो। अच्छा त हे वाशू उहो ई आहे जंहिंखे तव्हां 420 हफ़्ता कोरी ऐं हाफ मर्डर जे केस में गवाही ॾेई करे अंदरि करायो आहे? हा अंकल, हाणे छा थींदो? सभु ख़तम, सभु ख़तम। मुंहिंजी बेवकूफ़ीअ जे करे ऐं दोस्तनि जे चए में अची करे ऐं मुंहिंजी फालतूअ जी ज़िद जे करे मां पंहिंजे डैड जी सॼी दौलत, उन्हनि जी इज़त ऐं उन्हनि जो सॼो साम्राज्य ख़तम करे छॾियो। आई एम सॉरी डैड, आई एम सॉरी। कुझु ख़तम न थियो आहे। मां जीअं चवां थो तीअं ई कर। हा पुट, हीरो जीअं चए थो तीअं ई कर। असांखे पैसे जी कमी कोन्हे। असां सभिनी खे पैसा वापसि कंदासीं। हेलो हेलो, कमिश्नर ऑफ पुलिस मिस्टर कुमार मलानी? यस स्पीकिंग। मां हीरानंद, धनवर्षा चिटफंड घोटाले जे केस में मां तव्हांजी मदद करे सघां थो, पर हिकिड़ो वाइदो कयो त सेठ नंदलाल ऐं हुनजे पुट खे कुझु न थींदो। सुठो थियो तव्हां मूंखे फ़ोन कई। मां तव्हांजे ई फ़ोन जो इंतज़ारु करे रहियो हुउसि। मुंहिंजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे तव्हां मुंहिंजे फार्म हाउस ते अचो। हीरानंद, इहो कीअं थो थी सघे? मां ऑन ड्यूटीअ में तव्हां वटि कीअं थो अची सघां? तव्हां पहिरीं
नंदलाल ऐं उनजे पुट अमित खे पुलिस स्टेशन में वठी अची सरेंडर करायो। हीअ रिक्वेस्ट तव्हांजो दोस्त हीरानंद करे रहियो आहे। इहो सम्झी करे तव्हां मुंहिंजे फार्म हाउस ते अचो। हीरानंद, मूंखे ड्यूटीअ तां आउट ऑफ वे वञी करे तव्हां वटि अचिणो पवंदो। जेको ग़लति आहे प्लीज़ अचो। ॾुखे वक़्त में हिकु दोस्त ई मददगार थींदो आहे। हीअ मुंहिंजे दोस्त सेठ नंदलाल ऐं हुनजे पुट अमित जी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। मां सभु सम्झां थो। त पोइ अचो, असांखे तव्हांजी मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। हाणे तूं एॾो ज़ोर थो भरी त मां पंहिंजे दोस्त हीरानंद जे रिक्वेस्ट खे कीअं थो टारे सघां। आई एम कमिंग। महिरबानी साईं। मां हींअर सभु सम्झी वियो आहियां। सभ खां पहिरीं नंदलाल जा ऐं अमित जा ज़मानत जा पेपर्स तव्हां तयारु करायो। उन खां पोइ तकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस घुरायो। बाक़ी जेको आहे वाशूअ जी ऐं राजूअ जी मां पाण ई बारात कढंदुमि। ठीकु आहे, पोइ जीअं तव्हां चओ। कॉन्फ्रेंस खां पहिरीं हिननि ॿिन्ही खे मूंसां गॾु पुलिस स्टेशन हलणो पवंदो। उते हिननि ॿिन्ही खां स्टेटमेंट वरिती वेंदी ऐं हिननि जी स्टेटमेंट जे आधार ते वाशूअ जे ख़िलाफ़ कंप्लेंट दाख़िल थींदी। हा हा ठीकु आहे। ऐं हा हीरानंद, हिन केस में तव्हांजो बि नालो आहे। तव्हांखे बि फॉर्मेलिटी पूरी करणी पवंदी। हा हा, मां बि तव्हां सां गॾु हलंदुमि, पर प्रेस कॉन्फ्रेंस में तव्हांजो हुअण बि ज़रूरी आहे। दोस्तीअ ख़ातिर तव्हां इहो कमु कयो। दोस्त लाइ एतिरो त कंदुमि, पर कानूनी कार्रवाई बि ज़रूरी आहे। हा पोइ ठीकु आहे, जीअं तव्हां चओ। त पोइ हलूं? हा हा हलो। हिकु मिंट। हेलो गिरधर, प्रेस कॉन्फ्रेंस जो इंतज़ाम थी वियो? जी सेठ। ठीकु आहे, असां उते पहुचूं था। तेसि ताईं तूं उते ध्यानु दे। जी सेठ, तव्हांजे फ़ोन जो ई इंतज़ारु हुयो। हिकु मिंट हिकु मिंट। हीरानंद सेठ? जी हीरानंद सेठ। ज़मानती पेपर तयारु थी विया? हा हा तयारु आहिनि। ठीकु आहे, हाणे जो हाणे तूं कमिश्नर ऑफिस में पेपर खणी करे पहुच। हा हा ठीकु आहे, मां पहुचां थो। हलूं? हा हलो। शॉर्टकट जिंदगी माण्हू ही ते जीअनि था मस्तीअ जे पुठियां दीवाना थी फिरनि था हवा में उॾामी धरतीअ ते किरनि था
जिंदगी माण्हू हिते जीअनि था शॉर्टकट जिंदगी शॉर्टकट जिंदगी। अमित तू टेंशन न खण, मूंखे ख़बर आहे तूं बेकसूर आहे। मां तोसां गॾु आहियां, सभु ठीक थी वेंदो। मां नंदलाल, नंदलाल एंड सन्स कंपनीअ जो मालिक। मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो, धनवर्षा चिट फंड में जेको घोटालो थियो आहे उन में मुंहिंजो या मुंहिंजे पुट जो कोई बि हथु कोन्हे। किन बदमाशनि मुंहिंजे पुट खे बहकाए करे उन जो ग़लति इस्तेमालु कयो। जे इन जे करे कंहिंखे बि दुख पहुतो आहे त मां पंहिंजे पुट जे तरफ़ां तव्हां खां माफ़ी थो घुरां। तव्हांजे पुट जे करे पब्लिक जो नुक़सानु थियो आहे, उहे पैसा पब्लिक खे केरु ॾींदो? छा तव्हां उन नुक़सान जी भरपाई कंदा? हा, उन जी भरपाई बि मां कंदुसि। पर तव्हां त दिवालिया घोषित थी चुका आहियो, त भरपाई कीअं कंदा? पब्लिक खां बचण जो इहो तव्हां कोई स्टंट न आहे? नंदलाल एंड सन्स दिवालिया कोन थियो आहे। पब्लिक खे पैसा मोटाइण लाइ अॼु बि मूं वटि पैसा आहिनि। मिस्टर अमित, छा तव्हां सां सच में कोई फ्रॉड थियो आहे या तव्हां पाण खे बचाइण लाइ सभु नाटक करे रहिया आहियो? इहो बिल्कुलु सही आहे। सच में हिननि ॿिन्ही खे हिन फ्रॉड में फासायो वियो आहे। जेकॾहिं सच में हिननि सां फ्रॉड थियो आहे त हे ॿई पुलिस चौकीअ में कंप्लेंट लिखाइण छो न विया? डप खां। उहे वॾा बदमाश ऐं गुंडा आहिनि। उन्हनि जे बारे में तव्हांखे वधीक कमिश्नर ऑफ पुलिस श्री कुमार मलाणी ॿुधाईंदा। मां कमिश्नर ऑफ पुलिस तव्हांखे हिकु न्यूज़ ॾियणु चाहियां थो। धनवर्षा चिट फंड घोटाले में नंदलाल ऐं उन जो पुटु अमित बेगुनाह आहिनि। उन जा असुली ॾोहाड़ी वाशू व्याजी ऐं उन जो साथी राजू, उहे ॿई हींअर पुलिस कस्टडी में आहिनि। उन्हनि ॿिन्हिनि मथां अॻु में बि केतिरा केस दाख़िल थियल आहिनि। उन्हनि जे मथां लीगल चार्जशीट तयारु थी रही आहे। हुननि खे कोर्ट में पेश कयो वेंदो। ॿी जेका वधीक न्यूज़ आहे उहा तव्हांखे ॿुधाई वेंदी। धनवर्षा चिटफंड घोटाले के मुख्य आरोपी वाशु वियाजी पुलिस की गिरफ्त में आ गए हैं। पब्लिक से 400 BC, जबरन पैसा वसूली और पुरानी रंजिश का बदला लेने के आरोप में उन्हें 3 साल की कड़ी सजा और 1 लाख रुपए जुर्माने की सजा सुनाई गई है। वाशु वियाजी के पार्टनर राजू को भी 6 महीने की सजा सुनाई गई है। वहीं नंदलाल एंड सन्स कंपनी के मालिक नंदलाल को बाइज्जत बरी किया गया है। उनके बेटे अमित को 25,000 का जुर्माना और वार्निंग देकर बरी किया गया है। वाशु वियाजी की सारी प्रॉपर्टी जब्त की जाएगी और कोर्ट पब्लिक को उनका पैसा लौटाएगी। नंदलाल जी ने कहा है उनकी तरफ से जिन्हें भी तकलीफ हुई है वह उन्हें अपनी तरफ से कंपनसेशन देंगे। एक और ब्रेकिंग न्यूज।